सेठारजा खां सैयद ज़ुबैर अली शाह बुखारी की रिपोर्ट मुताबिक सिंध तरक्की पसंद पार्टी के मरकज़ी वाइस चेयरमैन डॉक्टर हैदर शानी चयो आहे त पाणी सिंध जे मौत ऐं हयाती जो मसइलो आहे। सिंध जो 6 करोड़ आवाम सिंधु दरिया ते धाड़ो हणी 6 केनाल कढण जी हरगिज़ इजाज़त न ॾींदो ऐं भरपूर मुज़ाहिमत कई वेंदी। हुन ॾिस में 3 अक्टूबर ते बबरलो बाईपास ते हज़ारे सिंधी माण्हुनि पारां एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी जी अॻुवाणी में धारणो हणी तारीख़ी एहतजाज कयो वेंदो। पार्टी जे क़ौम परस्त अॻुवान डॉक्टर ज़ाकिर हुसैन सोलंकी, कादिर बग सोलंकी, रहीम सहतो, फ़कीर शौकत अली सोलंकी सां गॾु सिटी प्रेस क्लब सेठारजा ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सिंधु दरिया सिंध जो साहु आहे ऐं उन ते सिरनि जा नज़राना ॾेई बि हिफ़ाज़त कंदासीं। हुन चयो त शरई, आइनी ऐं क़ानूनी ऐं इख़लाक़ी तौर ते सिंधु दरिया जे पाणीअ ते असांजो हक़ आहे ऐं केनाल कढण सां सिंध जो तारीख़ी नुक़सानु थींदो, जंहिं लाइ हर तबिके जे सिंध जे सॼणनि खे जिदोजहद जे मैदान ते निकिरण जी ज़रूरत आहे। 3 अक्टूबर ते बबरलो बाईपास ते सभु सिंध जा आबादगार, हारी, सियासी, समाजी कारकुन गॾु थी पंजाब खे इहो पैगाम ॾियूं त जेसीं ताईं सिंध जो अवाम सुजाॻ आहे तेसीं ताईं अहिड़ी सिंध दुश्मन मंसूबे खे नाकाम बणायो वेंदो।